दोस्तों, जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैयद। ही 23 मार्च ते अॼु सिंध जा लखें पुट धरती माउ जे तारीख़ी वजूद जी सलामती जे लाइ गॾु थी पूरी दुनिया खे ॿुधाईंदासीं त 23 मार्च 1940 में जेका करारदाद मंज़ूर थी हुई उन में सिंध ख़ुदमुख्तियार रियासत जी सूरत में पाकिस्तान में बराबरी जे बुनियाद ते शामिल थी, पर मुसलसिल पंजाब साम्राज्य जे दबाव ऐं प्रेशर तहत 1947 में ई उन जी भञकड़ी शुरू थी वई ऐं उन खां पोइ लगातार मुसलसिल उन मुआदे जूं भञकड़ियूं थींदियूं रहियूं आहिनि। कॾहिं सिंध जे मथां धारी ॿोली मड़ी वई, कॾहिं वनियूं न ठाहे सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा कारखाना, सिंध जे वापार ते कब्ज़ो कयो वियो ऐं अॼु मुसलसिल 73 जहिड़ा आइन ठाहे असांजे तारीख़ी वतन वजूद ऐं क़ौमी हैसियत जो इनकार कयो वियो आहे। उन करे बार बार पंजाब जे तरफ़ खां अॼु ॾींहं ताईं 40 जी करारदाद ते न अमल थियो, न पाकिस्तान जे अंदरि हाणे असांजो मुस्तक़बिल, असांजी धरती, असांजो वतन, असांजा वसीला, पैदावारी ज़रिया अॼु असांजे अख़्तियार में आहिनि। मुकमिल तरह सां पंजाब जी कॉलोनी बणिजी विया आहियूं ऐं सिंध पंजाब जी ग़ुलाम आहे। उन करे हिन 23 मार्च ते सिंध जा माण्हू उन करारदाद खे रद्द करण जो ऐलान कंदा ऐं वॾे वाक़े दुनिया खे ॿुधाईंदासीं त हाणे सिंध जा माण्हू पाकिस्तान में रहण जे लाइ तयारु न आहिनि। सिंध घुरे थी आज़ादी। उन आज़ादी जे हिन सफ़र में ऐं सिंध जे हर ॻोठ में, वाहण, बस्ती, शहरनि, बाज़ारनि में सिंध धरती जे ग़ैरतमंद पुटनि खे ऐं सॾु ॾेई आयो आहियां ऐं उन्हनि मूंखे भरपूर मोट ॾिनी आहे। ऐं शुक्रगुज़ार आहियां उन्हनि सभिनी जमायतुनि जो जिन बि असांजे हिन जदोजहद जी, मार्च जी हिमायत कई आहे ऐं उन्हनि जो शुक्रियो अदा कयां थो। साईं जलाल ममून शाह समेत जेके बि क़ौमपरस्त पार्टियूं जिन हिमायत कई आहे ऐं काफ़ी सिंध जे सरदारनि, असांजो सरदार मंज़ूर ख़ान पंवर असांजी हिमायत कई ऐं अॼु शरन जो सरदार अहमद यार शर जेको आहे सो पंहिंजे वफ़द समेत मुंहिंजे जाइ ते मूंसां मिलणु आयो। चई सॼी शर बिरादरी असांजे हिन एहतिजाज में तव्हां सां गॾु आहे ऐं असां हिन एहतिजाज में मां बीमार हूंदे बि हिन में भरपूर शिरकत कंदुसि। अहिड़ी तरह सां साईं भिट शाह जे गादी नशीन साईं खावर हुसैन शाह बि भरपूर तरह सां जेको आहे सो असांजे हिन एहतिजाज जी हिमायत कई आहे ऐं शिरकत जो यकीन ॾियारियो आहे। असां चऊं था त सिंध सूफ़ियुनि जी, सनतनि जी, दरवेशनि जी सरज़मीन आहे। उन सिंध जा जेके वारस आहिनि, सिंध जा जेके उहे सूर्य आहिनि ऐं उन्हनि सभिनी खे जेको आहे सो कोठ थो ॾियां ऐं सॾु थो ॾियां सूर्य बादशाह जे सभिनी पेरोकारनि पोइलगनि खे जिन सिंध जे आज़ादी ख़ातिर पंहिंजो सिर क़ुर्बान कयो ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि खे दावत थो ॾियां। शाह इनायत शहीद जे पोइलगनि खे दावत थो ॾियां ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त ऐं मखदूम बिलावल, कलंदर शाहबाज़, जेके बि सिंध जा रूहानी फ़िक्री रहबर रहिया आहिनि, उन्हनि सभिनी जे पेरोकारनि खे, सिंध जे वारसनि खे इहा अपील थो ॾियां त 23 मार्च ते हर विख कराची जे तरफ़ खजंदी ऐं हर सिंध जो ग़ैरतमंद माण्हू हिन मार्च में शरीक थी सिंध जे तारीख़ी वतन ऐं उन जी वजूद जी सलामती जे लाइ असां सां हिन जदोजहद में, हिन एहतिजाज में गॾु थी दुनिया खे ॿुधायूं त सिंध हज़ारनि सालनि खां सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन आहे। असीं हज़ारे सालनि खां हिकु जुदा क़ौम आहियूं। आज़ादी असांजो बुनियादी ऐं पैदाइशी हक़ आहे ऐं आज़ादी हाणे नामुमकिन न आहे, आज़ादी मुमकिन आहे ऐं अणटर थी वई आहे। उन करे सिंध जा वारसो अचो त पंहिंजे धरती जे तारीख़ी वजूद ऐं उन जी सलामती जे लाइ मैदान में अचूं ऐं पंहिंजी क़ौम जे तारीख़ी वतन ऐं वजूद खे बचाए
दुनिया खे ॿुधायूं त असां हाणे पाकिस्तान में रहण जे लाइ तयारु न आहियूं। सिंध घुरे थी आज़ादी, सिंध घुरे थी आज़ादी।